Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिंध में गुज़िरियल ॾींहं खां वक़्फ़े सां जारी बरसाति तबाही करे छॾी। सूबे जे गादी वारे शहर कराची में गजगोड़ सां बरसाति खां पोइ शहरी ॿोॾ जहिड़ी सूरत हाल। आई चंडीगढ़ रोड, सदर, खारादड़, नॉर्थ कराची, मलीर, क़ाइदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में रस्तनि ते गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वियो। शहरियुनि खे अच वञ में ॾुखियायूं। नाज़माबाद ऐं ओझा कैंपस में पाणी घरनि अंदरि दाख़िल। कोरंगी कॉज़ वे बि बरसाती पाणी में ॿुॾी वियो। गुलिस्तान जौहर जे ब्लॉक 3A में मिटीअ जी भिक किरण जे नतीजे में केतिरियूं ई गाॾियूं मलबे हेठि दॿिजी वियूं। सिंध हाई कोर्ट अहाते में बि गोॾे जहिड़ो पाणी बीठल। गवर्नर हाउस जे भरपासे वारनि इलाइक़नि में बि पाणी बीहजी वञण सबबि शहरी परेशान। मीरपुर ख़ास में गुज़िरियल ॾींहं खां जारी बरसाति तबाही मचाइण सां गॾु इंतिज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया। 170 मिलीमीटर ताईं बरसाति पवण बैदि पाणी घरनि, दुकाननि ऐं सरकारी ऑफिसिस में दाख़िल। शहर जा रस्ता ऐं घिटियूं पाणी हेठि अचण सबबि शहरी ॿिटे अज़ाब में मुब्तला। सिविल अस्पताल रोड, पोस्ट ऑफिस रोड, मार्केट रोड, मुहाजिर कॉलोनी, हाशिम नगर, सियाल कॉलोनी, पाक कॉलोनी ऐं ॿियनि हेठाई वारनि इलाइक़नि में ॿोॾ जहिड़ी सूरत हाल। इंतिज़ामिया रस्तनि, घरनि ऐं ऑफिसिस में बीठल गोॾे जहिड़ो पाणी निकाल करण में नाकाम। सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद में पियल 130 मिलीमीटर बरसाति तबाही करे छॾी। मकानी इदारा ऐं इंतिज़ामिया बरसाती पाणी निकाल करण में नाकाम। राति खां वक़्फ़े सां बरसाति जारी रहण बैदि कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद में हेठाई वारा इलाइक़ा बरसाती पाणी हेठि अची विया। इंतिज़ामिया जा जनरेटर्स बि पाणी निकाल करण खां जवाबु ॾेई विया। टंडो मोहम्मद ख़ान ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल ॾींहं खां जारी तेज़ बरसाति जूं तबाहकारियूं। टंडो मोहम्मद ख़ान शहर में इंतिज़ामिया बरसाती पाणी निकाल करण में नाकाम। शहर जे चांदनी चौक, शाही बाज़ार, सीरतुल नबी चौक ऐं मुख़्तलिफ़ पाड़नि में गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वियो। शहरी घरनि ताईं महदूद। मटियारी ज़िले में गजगोड़ सां बरसाति खां पोइ घरनि में ऐं सरकारी ऑफिसिस में बरसाती पाणी दाख़िल। बरसाति मटियारी इंतिज़ामिया जी पत वाइकी करे छॾी। रस्तनि ऐं घिटियुनि में पाणी बीहजी वञण सबबि शहरी ॿिटे अज़ाब में विकोड़ियल। इंतिज़ामी मशीनरी शहर में बीठल बरसाती पाणी निकाल करण खां जवाबु ॾेई छॾियो। काज़ी अहमद में तेज़ बरसाति खां पोइ पाणी घिटियुनि, रस्तनि ऐं बाज़ारुनि में बीठल। इंतिज़ामिया पाणी निकाल करण लाइ कख भञी ॿीड़ो न कयो। कराची खां हैदराबाद ताईं तेज़ हवा सां बरसाति दौरान रेलवे ट्रैक जा मुख़्तलिफ़ हिस्सा पाणी में लुढ़ी विया। ट्रेन ट्रैक मुतासिर थियण सबबि कराची खां पंजाब ऐं ॿियनि इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ ट्रेन्स खे स्टेशन ते रोकियो वियो। झंपीर ऐं ॿोलाड़ी में ट्रैक जा पिथर तोड़े स्लीपर लुढ़ी वञण सबबि ट्रेन ऑपरेशन मुअत्तल। झंपीर रेलवे स्टेशन ते तूफ़ानी हवा सबबि बरसाति दौरान वण ट्रेन मथां किरी पियो। मुसाफ़िरनि में रड़ियूं पइजी वियूं। वण किरण सबबि ट्रेन जी हिक बोगी जा शीशा टुटी पिया।
बदीन में हर तरफ बरसात दौरान तबाहकारी। गड़ियों घंवर में गुजरल ॾींहुं खां जारी गजगोड़ सां बरसात जारांगा। शहर जो रामा पीर पाड़ो ऐं ग़रीबाबाद कॉलोनी बरसाती पानी में बुॾल। घरनि ऐं घिटिन में गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वञण सबबि रहवासी परेशान। घरनि में रखियल अनाज ऐं ॿियो सामान बरसाती पाणी में ॿुॾी वियो। इंतिज़ामिया घरनि मां पाणी निकाल करण लाइ कखु भन ॿीणो न कयो। कोट ग़ुलाम मोहम्मद ऐं भर पासे में गजगोड़ सां जारी बरसात तबाही मचाए छॾी। कोट ग़ुलाम मोहम्मद शहर में ॿोॾि जहिड़ी सूरत हाल। तालके अस्पताल, पब्लिक पार्क, पुलिस थाणो, बस स्टॉप ऐं सरकारी स्कूल पाणी हेठि अची विया। इंतिज़ामिया बरसाती पाणी निकाल करण लाइ हंगामी बुनियादुनि ते उपाउ वठण बदिरां शहरियुनि खे निंधणको छॾे ॾिनो। सिंध हुकूमत सरकारी ज़मीनुनि जी गैर क़ानूनी अलॉटमेंट केस में नैब हथां गिरफ़्तार थियल सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट रोशन शेख खे हटाए छॾियो। कमिश्नर कराची इफ्तिखार शालवाणी नओं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट मुक़रर। कराची जे एहतिसाब अदालत 265 एकड़ सरकारी ज़मीन जी गैर क़ानूनी अलॉटमेंट वारे केस में अॻूणे सेक्रेटरी रोशन शेख, अॻूणो एडमिनिस्ट्रेटर लाला फज़ल रहमान ऐं अॻूणे डायरेक्टर लैंड वसीम ज़ैदी खे 2 सेप्टेम्बर ताईं जेल मोकिले छॾियो। नैब गुज़िरियल ॾींहुं ज़मानत रद्द थियण बाद टिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। क़ौमी असैम्बली में ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ ऐं JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान विच में मुलाक़ात दौरान PTI सरकार खे टफ टाइम ॾियण लाइ सलाह मशवरा। इस्लामाबाद में मौलाना फज़ल रहमान जी रिहाइशगाह ते मुलाक़ात दौरान ॿिन्ही जमायतुनि जा अॻवान बि मौजूदु हुआ। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़ल रहमान जो चवणु हो त मुलाक़ात में हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाइण ते इतफ़ाक़ थियो आहे, पर उन लाइ समूरियूं ऑपोज़िशन जमायतूं गॾियल तरीक़ेकार ऐं हिकमत अमली तय कनि। APC में क़ौम आॾो पंहिंजो लाहे अमल पेश कयो वेंदो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त हुकूमत ख़िलाफ़ तहरीक लाइ पार्लियामेंट खां ॿाहिरि मौजूदु सियासी जमायतुनि खे बि गॾु कयो वेंदो। हुकूमत खे हाणे वधीक अरिसो बर्दाश्त नथो करे सघिजे। ऐं घोटकी जो इलाइक़ो आदिलपुर, नारीअ जो घर मां गोलियूं लॻल लाश हथ कयो वियो। आदिलपुर वेझो ॻोठ जीअंदो चाचड़ मां 18 सालनि जी अमीर ज़ादी चाचड़ जो घर मां लाश मिलियो। पुलिस नारीअ जो लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त नारी जे क़त्ल ऐं आपघात जे हवाले सां जांच कई पई वञे। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स अवां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।